नाज़रीन अवां खे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त ख़ैरपुर में गेस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। गेस्ट्रो वबा वधीक 3 मासूम ॿारनि जूं जानियूं खसे वरितियूं आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि 1.5 वरियनि जो मासूम ॿारो ज़ीशान हुसैन पुट फ़िदा हुसैन बालादी, 8 सालनि जी अमरीन धीअ मोहम्मद आज़म ऐं 10 महीननि जो यासीन पुट करीम बख्श गेस्ट्रो सबबि सिटी अस्पताल ख़ैरपुर में फ़ौत थी विया आहिनि। मासूम ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। संदसि वालिदेन खे बेहोशीअ जा दौरा पइजी रहिया आहिनि। 24 कलाकनि में गेस्ट्रो वबा सबबि सिटी अस्पताल ख़ैरपुर में दाख़िल ॿारनि जो अंगु 28 थी वियो आहे। अस्पताल में बेडुनि जी खोट बि बरक़रार आहे। हिक बेड ते 2 खां 3 ॿार दाख़िल कया विया आहिनि। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त 1.5 वरियनि जो मासूम ॿारो ज़ीशान हुसैन पुट फ़िदा हुसैन बालादी, 8 सालनि जी अमरीन धीअ मोहम्मद आज़म ऐं 10 महीननि जो यासीन पुट करीम बख्श गेस्ट्रो सबबि सिटी अस्पताल ख़ैरपुर में फ़ौत थी विया आहिनि। मासूम ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। संदसि वालिदेन खे बेहोशीअ जा दौरा पइजी रहिया आहिनि। 24 कलाकनि में गेस्ट्रो वबा सबबि सिटी अस्पताल ख़ैरपुर में दाख़िल ॿारनि जो अंगु 28 थी वियो आहे। अस्पताल में बेडुनि जी खोट बि बरक़रार आहे। हिक बेड ते 2 खां 3 ॿार दाख़िल कया विया आहिनि।